मेरा नहीं ख्याल कि 40 सालों में इतनी बारिशें से ज़्यादा पहले हुई हों। बेपनाह फसलों का नुकसान हुआ है, यहाँ पर माल मवेशी बह गए, घर बार बह गए। 600% ज्यादा बारिशें हुई हैं, 300 अमवात हो चुकी हैं, 1 करोड़ से ज्यादा लोग अपने घरों से बाहर हैं। सितंबर के बीच में भी कुछ इस तरह की स्पेल आ सकती है। We need all the help we can get because this is about people, not about anything else. सिंध समेत मुल्क में 14 जून खां शुरू थींदड़ चौमासी बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे। सैलाबी रेलनि में लुढ़ी वञण ऐं घर किरण समेत मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 900 खां वधीक माण्हू हयातियूं विञाए वेठा आहिनि। हज़ारी ज़ख़्मी थिया ऐं लखी घर तबाह थी विया ऐं 3.5 करोड़ माण्हू मुतासिर थिया आहिनि। रुगो सिंध में बरसातुनि दौरान फौत थियलनि जो अंग 350 ताईं पहुची वियो आहे। वफ़ाक़ गॾियल क़ौमुनि खां मदद वठण जो ऐलान कयो आहे ऐं सिंध सरकार 23 ज़िलनि खे आफ़त सेटल करार ॾेई एमरजेंसी लागू करे छॾी। सूबे में 43 फ्लड रिलीफ कैंपूं क़ाइमु करे खाद खुराक ऐं दवाऊं ॾिनियूं पयूं वञनि। पाकिस्तान में 2022 जी चौमासी बरसात वरी तबाही मचाए छॾी आहे। PDMA मूजिब सिंध जी 5 डिवीज़न्स हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, लाड़काणो ऐं सखर जे शहरनि ऐं ॻोठनि में घरनि जूं छितियूं करण समेत मुख़्तलिफ़ वाक़िअनि में हेल ताईं 350 जे लॻभॻि माण्हू हयातियूं विञाए वेठा आहिनि। 25 लख खां वधीक घर तबाह थी विया ऐं 1 करोड़ खां वधीक माण्हू मुतासिर थिया आहिनि। काछे में नएगाज सवी कुटुंबनि खे बेघर करे छॾियो आहे। वरी वज़ीर सईद मुराद अली शाह बरसात जी तबाहकारियुनि खां पोइ सिंध जो हंगामी दौरो कयो। PP चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी बि परॾेही दौरो मुलतवी करे पंहिंजे अवाम वटि पहुतो ऐं सूबे में थियल नुक़सान जो जाइज़ो वरितो वियो। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह हिकु अहम प्रेस कॉन्फ्रेंस दौरान बरसात जी तबाहकारियुनि जा अङ अखर जारी कया ऐं चयो त 23 ज़िला, 101 तहलका ऐं 518 ॻोठ सबबि सख़्तु मुतासिर थिया आहिनि। 90% खां वधीक फ़सुल मुकमल तौर ते तबाह थी चुका आहिनि। चौपाए माल खे थियल नुक़सान जो त अंदाज़ो ई नथो लॻाए सघिजे। मुतासिरनि खे टेंट ऐं दवाऊं ऐं ॿियूं शयूं फौरी तौर ते फ़राहम करणियूं आहिनि। इन लाइ सरहदी वारनि खे मदद लाइ अॻिते अचिणो पवंदो। सूबे सिंध के 3 अजला में से 23 अजला का मैं दौरा कर चुका हूँ। जो अगस्त में बारिशें होती हैं उससे 600% ज्यादा बारिशें हुई हैं। तकरीबन 300 अमवात हो चुकी हैं, 1000 से जायद लोग जख्मी हैं, 1 करोड़ से ज्यादा लोग अपने घरों से बाहर हैं। सूबे में 15 लाख कच्चे घर देहातों के वो पूरी तरीके से डैमेज हो चुके हैं। 90% काश्तकार अपने क्रॉप्स, अपनी काश्त को कंप्लीट तौर पे वो डैमेज हो चुकी है, जो कि 2 मिलियन एकड़ से ज़्यादा है। माल मवेशी का अंदाज़ा लगाना इस वक्त मुश्किल है। 86,000 टेंट्स स्टॉक में मौजूद थे। इस वक्त ज़रूरत कम से कम 10 लाख टेंट्स की है। सिंध के तमाम भाइयों और बहनों से अपील करता हूँ कि अपनी अपनी हैसियत के मुताबिक अपने पड़ोसियों को, अपने लोगों को उनकी मदद करें। सईद मुराद अली शाह चयो त हिन वक़्तु मौजूदु हंगामी सूरत हाल सिंध सूबे में 2010 जी महाबोड ऐं 2011 जी तूफ़ानी बरसातुनि खां बि वधीक ख़राब आहे। सूबे में एतिरी वॾी एमरजेंसी पहिरियां कॾहिं बि न लॻी। पूरे दरिया के अंदर जो रिवरन बेल्ट है, जो कच्चे का एरिया है, वो लोग भी अपने घरों से निकल के बंदों पे बैठे हैं। इतनी बड़ी इमरजेंसी इस सूबे में पहले नहीं हुई। हमारी अपनी ज़िंदगी में हमने इस किस्म की बरसात, इस किस्म का सैलाब नहीं देखा। पूरा सिंध इस वक्त एक दरिया का मंजर पेश कर रहा है। सिंध सरकार बोर्ड सटियल इलाइक़नि खां लॾ पलाण करे राजधानी वारे शहर कराची ईंदड़ मारूअड़नि जी सार संभाल लाइ पिणु इंतज़ाम कया आहिनि।
कमिश्नर कराची इकबाल मेमण धरती टीवी जे प्रोग्राम न्यूज़ रिव्यू में ॻाल्हाईंदे चयो त कमिश्नर ऐं DC जी ऑफिसुनि में मुतासिरनि जी सहायता लाइ कैंपूं लॻायूं वयूं आहिनि, जिते खेनि खाद खुराक ॾियण सां गॾु इलाज ऐं दवाउनि जो इंतज़ाम पिणु कयो वियो आहे। राशन ॾिनो आहे, बचियल मानी ॾिनी आहे ऐं मेडिकल कैंप लॻायो आहे। असां कमिश्नर ऑफिस में ऐं DC ऑफिस में ऐं कुझु ॿियनि लोकेशन्स ते पंहिंजी कैंप्स लॻाए छॾियूं आहिनि, चाहे कोई इमदाद ॾियणु चाहे हिननि जे लाइ कैश में न, पर का बि इमदाद खाद खुराक जो टेंट थी वियो या कंबल थी विया, कपिड़ा थी विया, अहिड़े तरीक़े सां या मेडिसिन थी विया, उहा पंहिंजे रिसोर्सिस सां ऐं पंहिंजे जेके नोटेबल सां ऐं ब्लड ट्रैफिक सां तालुकात आहिनि उन्हनि जी बुनियाद ते उन्हनि सां घुराए इमदाद उहा उन्हनि खे ॾिनी आहे। मलीर में लॻायल इमदादी कैंपुनि जो पीपल्स पार्टी जे अॻुवान शेला रज़ा पारां दौरो कयो वियो, जिते हुन मुतासिर औरतुनि जा मसइला मालूम कया ऐं चयो त खाद खुराक जी खोट नाहे, बाक़ी इलाज ऐं दवाउनि समेत ॿिनि सहूलियतुनि खे यकीनी बनाइण जी भरपूर कोशिश कई पई वञे। मैं मिली हूँ, खाने का तो इतना मसला नहीं है। एक तो इलेक्ट्रिसिटी जो है उसका है, लोड शेडिंग का। दूसरे ये है कि किसी भी जगह पे अगर 1000-1500 लोग पहुंच जाएं तो थोड़ा सा इंतज़ाम में मसला आता है, लेकिन हमारा आने का मकसद ही यही था कि हम खुद भी आके देखें कि ख़वातीन हैं, उनसे उनकी कुछ स्पेसिफिक ज़रूरियात हैं, बच्चे हैं, कि सारा ये तरतीब पा गया है कि हर कमरे में कितने बच्चे कितनी औरतें हैं। ॿिए तरफ़ वफ़ाक़ बि मुल्क में जारी चौमासी बरसातुनि ऐं ॿोर खे ग़ैर मामूली इंसानी अलमियूं करार ॾींदे गॾियल क़ौमुनि खां मदद वठण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ हंगामी दौरे ते सिंध पहुतो। वज़ीर आज़म सिंध जे दौरे लाइ सखर पहुतो, जिते परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी संस आजियां कई। ॿिन्ही अॻुवाणनि कैंपुनि में वञी मुतासिरनि जा मसइला मालूम कया। PDMA तरफ़ां बरसात जी तबाहकारियुनि ऐं इमदादी कार्रवाइयुनि जे हवाले सां वज़ीर आज़म खे तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई, जंहिं में ॿुधायो वियो त सिंध में 43 फ्लड रिलीफ कैंपूं क़ाइमु करे मुतासिरनि खे खाद खुराक ऐं दवाऊं फ़राहम कयूं पियूं वञनि। उन मौक़े ते वज़ीर आज़म तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर खे सिंध में रहण जी हिदायत कई ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए 25,000 रुपया फ़ी घराणे खे ॾिना वेंदा। जो सिंध में जो बेपनाह तबाही हुई, बेपनाह, मेरा नहीं ख्याल के 40 सालों में इतनी बारिशें से ज़्यादा पहले हुई हूँ, तो जहाँ पर इनका बेपनाह फसलों का नुकसान हुआ है, यहाँ पर माल मवेशी बह गए, घर बार बह गए, तो हमने 15 वफाक की तरफ से 15 अरब रुपए की ग्रांट सिंध हुकूमत को हमने हवाले की है। साफ़ पीने का पानी सिंध, बलूचिस्तान और KP और जनूबी पंजाब के लिए, टेंट्स चारों सूबों के लिए और गिलगित बल्तिस्तान उनके लिए और आज़ाद कश्मीर के लिए, और खुराक अद्वियात के लिए सूबे PDMA खुद काम कर रहे हैं। मैं तमाम मुखिर हज़रात को, कारोबारी हज़रात को, जिनको अल्लाह ताला ने बहुत नेमतें दी हैं, रिज़्क़ हलाल कमाते हैं, उनसे मैं दर्दमंदाना अपील कर रहा हूँ कि आप आगे बढ़ें और इस वक्त दुखी इंसान का हाथ थामें। होॾां माहौलियाती तब्दीलियुनि बाबति वफ़ाक़ी वज़ीर शेरी रहमान इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पाकिस्तान में ॿोॾ सूरत हाल जा तफ़सील ॿुधाया ऐं चयो त हीउ हिकु इंतिहाई ग़ैर मामूली इंसानी अलमियो आहे, जंहिं ते कंट्रोल करणु कंहिं हिकु सूबे या मुल्क जे वस जी ॻाल्हि नाहे। इन लाइ गॾियल क़ौमुनि खे मदद जी अपील करणु वञी रहिया आहियूं। चौमासी बरसातुनि जा 7 स्पेल अची चुका आहिनि, जंहिं करे 3 करोड़ माण्हू मुतासिर थिया आहिनि ऐं अञा इहो बि चयो पियो वञे त सेप्टेंबर जे विच में बरसातुनि जो हिकु ॿियो स्पेल अची सघे थो। अहिड़ी सूरत हाल पहिरियां कॾहिं बि न ॾिठी वई। ये किसी एक मुल्क या एक सूबे के बस की बात नहीं है। इतना बड़ा ये क्लाइमेट इंड्यूस्ड है, जैसे जर्मनी में उन्होंने मेजर किया पहले, दिस 7-8 और ये भी सुनने में आ रहा है कहीं सितंबर के बीच में भी कुछ इस तरह की स्पेल आ सकती है। इस वक्त क्लाइमेट इंड्यूस्ड ह्यूमैनिटेरियन डिजास्टर है। दिस इज अ ह्यूमैनिटेरियन डिजास्टर जी of epic proportions. Thousands are without shelter, many are without food, and people are stranded. We need to ask not just the provinces and Islamabad, it is beyond the capacity of any one administration or government to rehabilitate and even manage the rescue and relief. We are still in relief and rescue operations, and we look towards the international community. We do thank this work. UNOCHA is in NDMA right now helping with needs assessment, but we need all the help we can get.
because this is about people, not about anything else. सिंध में 2281 किलोमीटर जॾहिं त बलोचिस्तान में 720 किलोमीटर डिघियूं शाहराहूं लुड़ी वयूं आहिनि ऐं मुतासिर थियूं आहिनि। बलोचिस्तान जे दरिया मौला खां ॿोॾि जे रेले तबाही आणे छॾी। लसबेला जे लंडा नदीअ मां रेलो अचण सबबि कोयटा कराची क़ौमी शाहराह बंदि थी वई। ज़ियारत, संजावी, किला अब्दुल्ला, ढकी ऐं हरनाई में रेला सवी घर लोढ़े विया। डेरा बुगटी ऐं कोहिलो में ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई। ज़ूब ऐं शेरानी में लैंड स्लाइडिंग सबबि कोयटा जो पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा सां राब्तो कटिजी वियो आहे। बोलान में रेलवे पुल लुढ़ी वई। पाक अफ़गान शाहराह बंदि थी वई आहे। संजावी में 80 सैकड़ो घरनि खे नुक़सानु पहुतो आहे, जॾहिं त सिब्बी, नसीराबाद, सोबतपुर, जाफराबाद, डेरा मुराद जमाली ऐं बोलान में बि ॿोॾि जूं तबाहकारियूं जारी आहिनि। ख़ैबर पख्तूनख्वा ऐं ॾखिण पंजाब जी सूरत हाल बि बरसातुनि जे करे तमामु घणी ख़राब आहे। ख़ैबर पख्तूनख्वा में बरसाती तबाहकारियुनि सबबि स्कूल कुझु वक़्त लाइ बंदि कया विया आहिनि। पंजाब में 42,000 माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो वियो आहे। ॾखिण पंजाब जे इलाइक़नि डेरा गाज़ी खान, राजनपुर, तोनसा, फाज़िलपुर, रोजहाण जूं कचियूं आबादियूं लुढ़ी वयूं आहिनि। मुतासिरनि जी बहाली लाइ इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। सवा जी सूरत हाल बि तमामु घणी ख़राब थी वई आहे। कालाम में बरसाती रेले होटल खे लोढ़े छॾियो। होटल खे पहिरियां ई ख़ाली करायो वियो, जंहिं सबबि जानी नुक़सानु न थियो। मेंगोरा बाईपास ते केतिरा ई होटल ऐं रेस्टोरेंट ॿुॾी विया। फिज़ा घट, बहरियन, मधियन में बि आबादियूं लुढ़ी वयूं आहिनि। लैंड स्लाइडिंग जा वाक़िया पिणु पेश आया आहिनि, जंहिं सबबि ज़िले में एमरजेंसी लागू कई वई आहे। वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतुनि सां गॾु पाक फ़ौज पारां बि ॿोॾि सटियल इलाइक़नि में इमदादी कार्रवायुनि में भरपूर हिसो वरितो पियो वञे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा कोर कमांडर कॉन्फ्रेंस दौरान आर्मी फॉर्मेशन्स खे ॿोॾि मुतासिरनि जी हर मुमकिन मदद यकीनी बनाइण जी हिदायत कई आहे। होॾां परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सऊदी हममुनसिब सां टेलीफोनिक राब्ते दौरान मुल्क में ॿोॾि जी गैर मामूली तबाहकारियुनि खां आगाह कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी सऊदी अरब तरफ़ां ॿोॾि मुतासिरनि जी मदद लाइ आछ वारे अमल जी पिणु वाखाण कई।